तो अचन पांजे वरवरे अंग्रेज खिताब सा जमात सा मुखातब छन हजरत मौलाना असदुल्लाह भेटाई मददिल अली चौसिया रहमतुल्लाह अलैह रहमतन वासिया मुफ्ती साहब मुखे घेरे ही मारे से बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वला तहीनु वला तहज़नु वअंतुमुल आलौन इन कुंतुम मुमिनीन सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। जमीयत उलमा इस्लाम ज़िले खैरपुर जामीर उस्तादुल उलमा सरताजुल उलमा मुफस्सिर कुरान असांजा उस्ताद हज़रत मौलाना साईं मोहम्मद रमज़ान खलकोटो साहब ऐं नाज़िम अमूमी हज़रत मौलाना साईं सनाउल्लाह जमाली साहब या मुअज़्ज़ज़ उलमाए कराम जेके स्टेज ते मौजूद आहिनि। तंज़ीमी हवाले सां छोकी मुंहिंजी वाबस्तगी सिंध मटियारीअ सां आहे। जॾहिं खां मूंखे ख़बर पई त एवन शादी हाल में 12 सितंबर ते उस्ताद गुल मोहम्मद जी याद में जलसो रखियो अथऊं, सेमिनार रखियो अथऊं, मां उन ॾींहं खां वठी पंहिंजे डायरीअ में नोट कयो त मां इन प्रोग्राम में कंहिं बि सूरत में ईंदुसि। राति उबावड़ी ख़त्म नबूवत कॉन्फ्रेंस हुई ऐं मूंखे आख़िर में वारो ॾिनऊं। उन खां पोइ वरी या सेठनि वारा ॾींहं वठा मूंखे उबावड़े में 3 थी। मां अॼु पंहिंजे ॾींहं जी निंड फिटाए सिर्फ़ु इन लाइ आयो त उस्ताद गुल मोहम्मद जो रूह ख़ुशि जॾहिं मां ते धाड़ेलनि हमलो कयो हो कोटबीजे जे इलाइक़े में त पुलिस मूंखे जो हाणे तव्हां लालकाने वेंदव या गंबट वेंदव त मां पुलिस खे जो मूंखे गंबट छॾे अचो राजा इलाही पिया कनि। मूंखे ड्राइवर चयो हींअर गंबट हलो तव्हां केरु हूंदो? मूं चयो हल जॾहिं गंबट ते वेझो आयासीं मां हुनखे जो बुखारा पंप ते हल ख़ुदा जो कसम राति जा 2.5 रहा उस्ताद गुल मोहम्मद मां पंहिंजे साथ जबल मुझे चुपे के रत में जी जा खुदा जो कसम रोई पयो अखियुनि मां ॿोड़ा ॿई के मौलवी केर मिलियो शायद उनके नाले जो असर हो छो तो मुझे पीर जो नालो भी गुल मोहम्मद। मूंखे चयो छा तो मां मुंहिंजा मोबाइल में घुरे विया के जो नंबर मिलाया मुझे भाऊ राशिद जो नंबर भाऊ जो नंबर मिलाया नंबर खाना शर्त भाऊ जो मोली असदुल्लाह जी खबर बुधा के मुसां गॾु वेठो ऐं भाऊ राशिद जो ख़ुदा जो कसम मां पाण जाए वारदात वेठो इहा त कारखाने जी मालिकी मुख्य कमल वठी वियो सरकारी अस्पताल अंदर जेका गंबट वारी आहे पुरा उते पहुतासीं त जेको ड्यूटी इंचार्ज हो डॉक्टर उनजो मूंखे ॾिठो त मुंहिंजो अहसासु हुनखे कोन थियो चइबे त पहिरियों त सेल्फी कढाई मुंहिंजो पियो पुटु वहे हुनखे सेल्फी उस्ताद गुल मोहम्मद वो माण्हू अस्पताल में कमु हुजे वापदा में कमु हुजे रेवेन्यू में कमु हुजे प्रेस में कमु हुजे हे जेके प्रेस जा साथी आया या उस्ताद गुल मोहम्मद जी मेहनत मुख्तलिफ चैनलन जा दोस्त आया मुख्तार तैमूर साहब धरती जो हफीज मंगी साहब ये सब उस्ताद गुल मोहम्मद जी मेहनत जो ते मीडिया जो दौर जमीयत उलमा इस्लाम जो आवाज़ आला ईमान तक पहुंचाने पर मीडिया का ताल्लुक हो जे असा कम वालो मोर्चा में सारी बैठो ऐं उस्ताद गुल मोहम्मद वो माण्हू जंहिंजे नाले भेटाई अचो त माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज कंहिं माण्हू मंझि अचे हुए ॿाहिरि जॾहिं अस्पताल मां मोटी आयासीं उहे दोस्त शाहिद आहिनि जेके गॾु मुंहिंजो चुपो लॻायो रत उस्ताद गुल मोहम्मद पाण वीचारो हर माण्हू वटि हुनजो एहसासु
जॾहिं उनजी वफ़ात थी मां उनजे कंधे ते वियुमि रमज़ान शरीफ़ जो महीनो ख़ुदा जो कसम मूंखे उनजो नंढड़ो बच्चो हाणे ॾेखारियो चएसि हीउ उनजो पुटु अॼु ताईं उस्ताद गुल मोहम्मद पंहिंजो घर न ठाहियो बाजारी महीना पहले ताजे नूर मस्जिद में प्रोग्राम थे मां उते भी दोस्तन से याद भी कई माशाअल्लाह कायदे सिंध में अनकरीब स्टेज पे पहुंचने वाला है मर्दे कलाकार शेरे बाबा कायदे सिंध अल्लाह वाला से खालिद महमूद समरो साहब माशाअल्लाह इन्हें जलसे जब मेहमान खास इन्हें सीधी नाले मेहमान खास उस्ताद मरी रहमतुल्लाह अलैह ये जलसे के खिताब करना देना उस्ताद गुल मोहम्मद सिर्फ भाव वास्ते जाना अल्लामा शहीद अब्दुल खालिद रहमतुल्लाह अलैह जे बेगी हो रात भी डॉक्टर साहब संगत तंजी में कब करे अजय साहब वायदे तके तजे मौलाना करीमुल्लाह कोरे रहमतुल्लाह अलैह जमात सने वाले उस्ताद गुल मोहम्मद जमात सने वाले मौलाना अब्दुल्लाह कमाल जमात सने वाले इंशाअल्लाह जिंदगी जे आखिरी तक आई असा भी जमीयत उलमा इस्लाम जो साथ नींदा से जमीयत का वर्कर बन जी कारकुन बन जी दरदर जमीयत जा होता नींदा से मुस्ताक कलामी न कहियत न कभी हर नए सिक्के की सलामी न कहियत न कभी ये जमीयत का जी जाना उन साथ ना है कह गैर जी गुलामी न कहियत न कभी बावरा से सौजी मुझे मां की दिक्री बेटा साहब जो है तो